بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، अॼु तअम्मुलात क़ुरानिया 13 नंबर। अॼु असां वटि आयत इंशाअल्लाह हिकिड़ी पढ़ी सूरत नूर जी, पर उन खां पहिरियां असीं यादि कयूं त असां ही प्रोग्राम छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे चए थो अफ़ला यतदब्बरुल क़ौल, सूरत अल-मोमिनून 8 आयत। ऐं ॿी जॻह ते अफ़ला यतदब्बरुल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, सूरत मुहम्मद। ॿी जॻह ते चए थो सूरत निसा में अफ़ला यतदब्बरूनल क़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा, सूरत निसा। और ॿी जॻह अफ़ला यतदब्बरूनल क़ौल अल-मोमिनून। इन जे करे असां हिन क़ुर मां तदब्बुर ऐं फ़ाइदो वठूं था त असां इन क़ुर में इन आयतुनि मां निकिरूं त अल्लाह साईं असांखे जिथे किथे चए थो त क़ुर जो तदब्बुर कयो, पढ़ो, तर्जुमो पढ़ो, उन्हनि जे आयतुनि में सोचो त ही अल्लाह ताला आयतूं कहिड़ियूं कहिड़ियूं नाज़िल कयूं आहिनि, किथे नाज़िल कयूं आहिनि, हिननि आयत जो मक़सदु छा आहे, इन जो मोजिज़ा छा आहिनि, क़ुर जा मोजिज़ा, असांजे नबी करीम जा मोजिज़ा छा छा आहिनि। इन जे करे असीं अॼु सूरत नूर जो 40 आयतूं जेकी आहे 40 नंबर, अल्लाह ताला चए थो समुंड जे ऊंदहि में, उन जे बारे में अल्लाह साईं चए थो त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम औ कज़ुलुमातिन फ़ी बहरिन लुज्जिय्यिन यग़शाहु मौजुम मिन फ़ौक़िही सहाब ज़ुलुमातुन बअज़ुहा फ़ौक़ बअज़ इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा वमन लम यजअल लहु नूरन फ़मा लहु मिन नूर। सो इहो ॾिसो न, अल्लाह साईं चए थो त ही पहिरियां अल्लाह ताला ॻाल्हि थो करे त जेके जाहिल माण्हू आहिनि, मुशरिक माण्हू आहिनि, बिदअती माण्हू आहिनि, उहे ऊंदहि में था घुमनि। ऊंदहि अल्लाह ताला चए थो त अहिड़ी ऊंदहि कहिड़ी, अलाह हिकिड़ो मिसाल असांखे ॾे त औ कज़ुलुमातिन फ़ी बहरिन लुज्जिय्यिन, के समुंड जे अंदरि सफ़ा वेझ, यानी मथां असरो न हेठि। औ कज़ुलुमातिन फ़ी बहरिन लुज्जिय्यिन यग़शाहु मौज, चए थो त जीअं न समुंड जे अंदरि हिकिड़ी मौज चवंदा आहिनि जेके छोली थींदी आहे, छोली समुंड जी मथे थींदी आहे। सभु को इहो ई सोचींदो आहे, या ॾिसण हिन माण्हुनि खे, इंसान खे इहा ख़बर हूंदी त छोली समुंड जी मथे हूंदी आहे, पर हिते अल्लाह ताला चए थो मौज मिन फ़ौक़िही, यानी फ़ी बहरिन ज़ुलुमातिन यग़शाहु मौज मिन फ़ौक़िही मौज, मथां समुंड जे छोली, वरी अंदरि उन खां वॾी छोली, उन समुंड में अंदरि अल्लाह ताला चए थो अंदरि बि वॾी छोली आहे, मौज मिन फ़ौक़िही सहाब, ऐं उन छोलियुनि जे हेठां वरी जीअं झुड़ थींदो आहे कारो, उन जे हेठां सहाब ज़ुलुमातुन बअज़ुहा फ़ौक़ बअज़, चए थो अंदरि एॾी ऊंदहि आहे जो ऊंदहि जे मथां ऊंदहि आहे। इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा, जे पंहिंजो हथु केरु अंदरि खणी बीहंदो न, पंहिंजो हथु नज़र न ईंदुसि। वमन लम यजअल लहु नूरन फ़मा लहु मिन नूर, त चए थो त अल्लाह ताला जंहिंखे ऊंदहि अखियुनि में ॾींदो, जंहिंखे रोशनी न हूंदी, त ओॾां उन जंहिंखे अल्लाह साईं नूर नथो ॾिए, इन जो मक़सदु आहे नूर इल्म जो, नूर क़ुर जो, नूर तौहीद जो। जे इहो नूर अल्लाह साईं इंसान खे नथो ॾिए त पोइ उनखे नूर केॾांहुं ईंदो। असली इहो मक़सदु इन आहे जो इहो आहे त इंसान मुशरिक जेके आहिनि उहे जाहिल आहिनि। कीअं? अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल ॾिनो, समुंड जे मथां छोली, वरी अंदरां छोली, वरी उन जे हेठां झुड़, वरी उन झुड़ जे हेठां वरी ऊंदहि। त इहे आयत ॾिसो, हाणे 1400 साल अॻु में लथी, इंसाननि खे का ख़बर कान्हे त इन जो मक़सदु छा हो, कीअं हो। पर जीअं सभई नबी करीम जा सहाबा, असां नबी करीम त कॾहिं बि समुंड में न चढ़ियो, पर इन में ख़िलाफ़ आहे त साईं समुंड ॾिठो हो या न, या समुंड ते बीठो हो या न, इहा बि उलमा जो ख़िलाफ़ आहे। पर हाणे अल्लाह ताला ॻाल्हि करे थो समुंड जे अंदरि, त अंदरि बि मथां बि छोली आहे, वरी अंदरि बि छोली आहे, वरी उन खां पोइ यग़शाहु मौज मिन फ़ौक़िही, अंदरि छोलियुनि जे मथां छोलियूं आहिनि, उन जे वरी हेठां झुड़ आहे कारो, वरी उन झुड़ जे हेठां ऊंदहि आहे, केरु पंहिंजो हथु कढंदो त हथु बि न ॾिसी सघंदो। ऐं अलाह इन खां पोइ वरी अल्लाह साईं छा थो चए, वमन लम यजअल लहु नूर, जंहिंखे अल्लाह साईं नूर न ॾींदो, नूर तौहीद जो, नूर इल्म जो, नूर क़ुर जो, नूर नबी जो इत्तिबा जो, फ़मा लहु मिन नूर, उनखे नूर केॾांहुं ईंदो, न ॾिसी सघंदो। इहो आहे हिकिड़ी आयत। हाणे अचे ॾिसूं था त 1400 साल गुज़री विया आहिनि, माण्हुनि खे ख़बर कान्हे त इहा इन जो मक़सदु छा आहे।
कीअं आहे छा आहे छा समुंड जे अंदरां छोली कीअं थी थिए पाणी जे अंदरि मथां थींदी छोली अंदरि कीअं थींदी पर इन जी हींअर उलमाउनि खे ख़बर पई आहे उलमा जेके आहे 1955 में अंग्रेज़ी तारीख़ में अंग्रेज़नि जेॾीमहिल पहिरियां पंहिंजो इहो जहाज़ चंड ॾे मोकिलियो ॿाहिरां त आसमान खां ज़मीन खां परे थी उहो जेॾीमहिल फ़ोटू कढंदो आहे हिकिड़ो रादार वॾी मशीन अथनि ज़मीन सिॼी जो फ़ोटू कढंदा आहिनि त हुननि ॾिठो त समुंड जे जिथे सफ़ा वॾा वॾा समुंड आहिनि त उन्हनि जे हेठां ॾिसनि पिया त छोलियूं पियूं ॾिसण में अचनि पर मथे समुंड जे न अंदरि छोलियूं पियूं ॾिसण में अचनि पोइ हू हैरान थी विया हुननि त हेठि मोकिलियो इहो सभु शइ फ़ोटू त बहर सीन में जेके असां मथां आहियूं चाइना जे समुंड जे भरिसां त समुंड में अंदरि मथे खां 90 दफ़ा छोली वॾी आहे 90 दफ़ा छोली वॾी आहे अंदरि इन में उलमा जेके पोइ अचे हुननि ज़मीन ते जेॾीमहिल आसमान मां ॾिसी लही आया पहिरियां 1904 में हुननि इहा शइ ज़ाहिर थी फ़ोटुनि में त समुंड जे मथे जेकी छोली आहे जे उहा 10 मीटर आहे त उन जे हेठां जेॾीमहिल लहनि था 100 मीटर इंसान त 20 मीटरनि ताईं लही सघे थो जे 30 मीटरनि ते मशीनुनि सां लहंदो ऑक्सीजन सां जे 45 मीटर लथो त इंसान फाटी पवंदी उनजी जान ऑक्सीजन सभु शइ फाटी पवंदी एतिरो पर हाणे जेके हींअर ताईं इंसाननि जेके लथा आहिनि त 11 किलोमीटर यानी 1100 मीटर हेठि मशीनुनि सां वञी ॾिठो अथनि पर समुंड चवंदा अञा बि किथे किथे अञा वॾो आहे हेठि अलाह जी कुदरत ॾिसो पर हीअ चवंदा त 200 मीटर खां पोइ हेठि पाणी में हिकिड़ी अजीब शइ आहे त जेको समुंड जो मथे पाणी मिसाल ॾिसंदा त केतिरो चहिरो आहे ऐं हेठि जे लहनि था 200 मीटर त पोइ ॾिसंदा त उनजी चाराण बि मटा मथे खां ऐं विच में हुननि जे एॾियूं छोलियूं आहिनि जीअं बिजली जूं छाटूं थींदियूं आहिनि जे मथे 10 मीटर जी छोली आहे त हेठि 200 मीटर जी छोली आहे ऐं उते मख़लूक ॿी आहे मथे हिकिड़ी शइ आहे मथे अंदरि ॿी आहे ऐं अंदरि एॾी ऊंदहि थी थिए इन 200 मीटरनि खां पोइ जो उलमा ई जेके अंग्रेज़ इलाही आहे उहे चवनि पिया त जहान ई ॿियो आहे उते मशीनुनि सां बि न पिया रोशनियूं ॿारनि त बि नथा ॾिसी सघनि ऐं उते जानवर बि मच्छियूं बि जेके रहंदा हाणे इहे सिर्फ़ु 200 मीटर हेठि ॾिसनि पिया त जानवरनि खे जेके जीत ॼण उन्हनि खे अखियूं कोन्हनि उहे हिकिड़ी ॿी तरीक़े सां ॿिए जहान में जीअं न राडार त हलंदो आहे राडार जेके जहाज़नि खे ॾिसंदा आहिनि अचे थो वञे थो उहो त उन्हनि खे त अखियूं कोन्हनि उहो इस्तिशहार चवंदा आहिनि अरबी यानी हिकिड़ी उन्हनि खे अहसासु थींदो आहे हाणे हीउ जहाज़ अचे थो उहो हवा जे ज़रनि सां हाणे अहिड़ियूं शयूं अंदरि जेके अलाह ताला मख़लूक पैदा कया उहे अखियुनि खां बिना समुंड में अंदरि रहनि थियूं मक़सदु असांजो इहो आहे त हिननि उलमा चयो त इहा छोली केॾांहुं थी अचे थो हुननि ॾिठो त जेकी मथे 10% छोली आहे त हेठि 200% तेज़ आहे छोली उन छोली खां हेठां वरी ॾिसनि था त जीअं झुड़ थींदो आहे ईअं आहे पर ऊंदहि कारी ऐं इहे जेको सिज जो जेको रोशनी आहे न समुंड में लहंदी आहे हुननि अंग्रेज़नि ॾिठो त 7 रंग उन मां थियनि था पहिरियां सुरमई पोइ वरी ॻाढ़ो पोइ वरी सफ़ा सुरमई ऊंदहि पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते रंग मटिजंदा वेंदा त हुननि ॾिठो त हेठि जेकी छोली आहे तमामु वॾी तेज़ आहे ऐं उन जे हेठां वरी झुड़ जे हेठां ॾाढी ऊंदहि आहे जो केरु हथु पंहिंजो अॻिते कंदो त हथु बि कोन ॾिसंदो हिते हिननि खे मुस्लमाननि जवाबु ॾिनो त असांजो त इहो क़ुर में लिखियलु आहे इहा आयत जेकी आहे क़ुर में असीं पढ़ी थी सूरत नूर में त इहा ई शइ मुस्लमाननि हुननि खे चयो त असां वटि इहा क़ुर में लिखियलु आहे हुननि चयो त इहो कीअं थी सघंदो असांखे ॾेखारियो त हुननि जेॾीमहिल ॾेखारियोनि त हू मञनि न पिया त असांखे हीअ एतिरा साल थी विया आहिनि जो असीं ॾिसूं था त क़ुर में इहो तव्हांजे में इहा अॻु में 1400 साल लिखियलु आहे औका ज़ुलुमातिन फ़ी बहर लुज्जी यग़शाहु मौज मिन फ़ौक़िही मौज मिन फ़ौक़िही सहाब अलाह साईं चए थो त ऊंदहि समुंड जे अंदरि ईअं आहे यानी लुज्जी यानी कि ऊंदहि जे मथां ऊंदहि ऐं अंदरि वरी मौज वरी अंदरि उन छोली मिन फ़ौक़िही मौज उन जे मथां वरी छोली मिन फ़ौक़िही सहाब उन जे हेठां वरी झुड़ ज़ुलुमातिन इहो आया अलाह ताला असांखे सिर्फ़ु मिसाल ॾिनो त जाहिल माण्हू जेको अहिड़ी ऊंदहि में हूंदो जीअं समुंड जी ऊंदहि आहे जो केरु हथु अॻियां करे पंहिंजो ॾिसंदो त हथु ॾिसण में न ईंदो त इहो ॾिसो त हिते शेख अब्दुल मजीद ज़ंदानी
रहमहुल्लाह, हुननि चयो त असां वटि क़ुर में अलाह ताला असांखे अॻे ई ॿुधाए छॾियो आहे। हुननि चयो त इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो त असां हुननि अब्दुल मजीद चयो त असांजे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इहो त नथो थी सघे, हीअ असां मिशनियूं अलाए छा छा करे लही विया आहियूं। सो हुननि चयोसि त हीअ जे हुननि अंग्रेज़नि चयो जे इहे मुहम्मद तव्हांखे ॿुधायो त उहो उनखे कंहिं अलाह ॿुधायो हूंदो, बाक़ी पाण खे ख़बर न हूंदसि। 1400 साल छा मिशिनगिरी हूंदी। मक़सदु आहे त ॾिसो अलाह जे असांजे क़ुर में कहिड़ा मौजिज़ा आहिनि, असांखे उनजो क़दुरु कोन्हे। ऐं अलाह साईं इहो मिसाल छाजे लाइ ॾिनो त जाहिल जी जहालत ईअं ऊंदहि आहे जीअं समुंड जी ऊंदहि आहे। सो इंसानु कोशिशि करे त इन जहालत मां निकिरे ऐं इल्मु सिखे। छो ऊंदहि में पियो धक खाए या थेॾा खाए, केॾी महिल कंहिंजे पीर जे क़ब्र ते, केॾी महिल कंहिंजे दरगाह ते। सो इंसानु कोशिशि करे त इल्मु सिखे। त यादि सोचे थो हिकिड़ो यज़ीद बिन मरसद, इहो ज़ुहद इब्न मुबारक जी किताब में उनखे चवंदा त तूं रुगो बि थो, जेॾी महिल असीं तोखे ॾिसूं था त इहो ताबई हो जलील ऐं आलिम हो, रुगो रोंदो हो जेॾी महिल अलाह रसूल जी ॻाल्हि ईंदी। त उनखे चयो त छाजे लाइ एतिरो, छाजे लाइ थो रोईं। सो उन चयो त जे न मूंखे अलाह ताला क़ुर में चए थो त तोखे जे ॾोह कंदे तो गुनाह कंदे त तोखे मां दोज़ख में पूरे छॾींदुसि, त इहो मां ॿुधां मां न डिॼां। मूंखे जे न अलाह साईं चए हा त तोखे रुगो कंहिं वॉशरूम में बंदि करे पूरे छॾींदुसि त मूं ते हक़ हुजे त मां रोआं। पर अलाह साईं त चए थो त जे तव्हां ॾोह कयो त तव्हांखे दोज़ख में मां पूरे छॾींदुसि। सो ॾिसो छा था भई, छा सोचींदा हुआ, केॾो एतिरो रोंदा हुआ जो माण्हू जेके रिवायत लिखनि था त चए थो हीअ पंहिंजे घर वेंदो हो, को क़ुर जी आयत पढ़ंदो हो त रोंदो हो, त रोई पोइ हिनजी माई हिनखे ॾिसंदी त उहा बि रोंदी हुई। वरी उनजा पुट ईंदा हुआ सिबियान हील, उहे अची रोंदा हुआ। ईअं पंहिंजो उन्हनि जी जेकी ग़ुलाम हूंदी उहा बि अची रोंदी हुई। ॿाहिरियां माण्हू जेको ईंदो हो त हुननि लेखे त हिननि जो को माण्हू मरी वियो आहे ऐं छा हिननि खे कंहिं आयत जे करे इहो रोअणु आयो। ॾिसो छा हुननि जो अॻे सलफ़ सालिह जी ज़िंदगी हूंदी। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिन क़ुर तिलावत कयूं, सम्झूं, तदब्बुर कयूं ऐं इन मां फ़ाइदो वठूं। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।